यज़ीद बिन रूमान जी सिना उमर सां मुलाक़ात जी साबित कान्हे। तव्हां चो सिना उमर दा जेके मनसूब रिवायतूं आहिनि तव्हां 3 सनद ते जेकॾहिं अचो ऐं 3 सनद त उहा आहे जेका असुल हदीस किताब में मौजूद ई कोन्हे। तव्हां जेकॾहिं इतदाल खां तव्हां फ़ैसिलो वठंदो उलमा अहले हदीस से छा पर उलमाए हनफ़ी से बि इन शइ जी वज़ाहत करण ते मजबूर आहिनि त 20 रकात तरावी जी का बि हदीस सही साबित कान्हे का। जेके कुझु हदीसूं पेश कंदा पिया आहिनि त उन्हनि हदीसनि जी छा हैसियत आहे जेके 20 रकात तरावी हवाले सां पेश कयूं वञी पियूं आहिनि? सभ खां पहिरीं त इहा शइ ॾाढी तव्हां सुठी ज़िक्र कई आहे, अहादीसी हैसियत छा आहे। असांजे मुआशिरे जो कसीर तबिको त रिवायात जी तहक़ीक़ खां बिल्कुलु परे थी चुको आहे, जंहिंजे नतीजे में तव्हां उम्मत मुस्लिमा जा मकतब फ़िक्र त छा, तव्हां कादियानी जो लिटरेचर खणी पढ़ो तव्हांखे हदीसूं मिलंदियूं। कादियानी जंहिंजे कुफ़र ते उम्मत जो इजमा आहे, पर हू पंहिंजे कुफ़र खे बि साबित करण जे लाइ रिवायत खे पेश कंदा जेके उम्मत जा तबिका आहिनि। पर असल में जेकॾहिं तहक़ीक़ जो जज़्बो हुजे जेको असांजे सलफ़ जे ज़माने में हुयो, रिवायात जे छानबीन जो माहौल हुजे, त इंशाअल्लाहुल अज़ीम हाणे माण्हू पंहिंजे तह ताईं जेको सो पहुची सघे थो। ऐं आउं सम्झां थो त हीउ दौरु तहक़ीक़ जो आहे, तक़ाबुल जो दौरु आहे। हींअर बि अल्हम्दुलिल्लाह ताला सोशल मीडिया ते हर मकतब फ़िक्र जा उलमा, ख़ुतबा, मुबल्लिगीन, वाइज़ीन अचनि पिया ऐं तमामु तर मुसलमाननि खे इन मामले में ख़ुसूसी रिक्वेस्ट कयां थो, तव्हां चेहरा न ॾिसो, तव्हां दलील ॾिसो, दलीलनि जो मुवाज़नो कयो। त हाणे तव्हां जेको पुछा कई त 20 रकात तरावी जा जेके दलाइल आहिनि, अल्हम्दुलिल्लाह ताला मूं तव्हांजे साम्हूं जेके 8 रकात जा दलाइल ज़िक्र कया, हिननि जी तव्हां जेकॾहिं ॾिसो बुख़ारी, मुस्लिम, मुस्नद किताब, अनवर शाह काश्मीरी रहमहुल्लाह जहिड़ो हनफ़ी आलिम सोचे तो बिल्कुलु सही आहिनि। जॾहिं तव्हां वरी 20 रकात जे तइदाद ॾे वधंदव, तव्हां जेकॾहिं इतदाल खां तव्हां फ़ैसिलो वठंदो उलमा अहले हदीस से छा पर उलमाए हनफ़ी से बि इन शइ जी वज़ाहत करण ते मजबूर आहिनि त 20 रकात तरावी जी का बि हदीस सही साबित कान्हे का। मुख़्तसर तव्हांखे ॾसींदो हलां, इहो मसइलो थोरो डिघो ज़रूरु आहे, पर तव्हां जेकॾहिं हिन शइ खे वज़ाहत सां ॿुधंदो या ॿुधंदा हिन शइ खे वज़ाहत सां ॿुधंदा तव्हां सुञातो इंशाअल्लाह अलाह जी मदद सां हीअ वज़ाहत उन्हनि जे लाइ काफ़ी थी वेंदी। हाणे जेका रिवायत नबी करीम इस्लाम ॾे मनसूब आहे सिर्फ़ु हिकिड़ी आहे। मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताब सलात जे अंदरि हिकिड़ो बाब आहे, बाब कम युसल्ली फी रमज़ान। उन जे आयत हदीस सन अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा मनसूब आहे, से फरमाइंदा अन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान युसल्ली फी रमज़ान 20 रकातन। त नबी करीम सल्लल्लाहु रमज़ान जे महीने में जेका नमाज़ तरावी पढ़ी आहे त पाण करीम सलातो वसलाम जन 20 रकात पढ़ी आहे। हाणे हिन हदीस से रावियान मज़ा हिकिड़ो रावी आहे इब्राहिम बिन उस्मान बिन नबी शैबा। उन जे बारे में को हदीस आलिम न, या ईअं सम्झो त को हिकु आलिम न, अल्लामा ज़ैली हनफ़ी मकतब फ़िक्र जो इमाम लिखियो थो वञे। वो किताब नस्बुर राया जे अंदरि इन रावी ते तस्करे कंदे लिखे थो वह हुआ मुत्तफ़क़ुन अला ज़ौफ़िही। इब्राहिम बिन उस्मान बिन अबी शैबा 20 रकात तरावी जो बुनियादी रावी, जेतो ही उहो रावी आहे जंहिंजे ज़ईफ़ हुजण ते उम्मत जे उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे। न रुगो रावी जी ॻाल्हि आहे, तव्हां रिवायत ॾे मोटो। हाणे इहा रिवायत जेका मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कई अनवर शाह काश्मीरी अल उर्फ़ शुज़ी में लिखंदा फरमाईंदा व अला ज़ौफ़िही इत्तिफ़ाक़। इन हदीस जे इन रिवायत ते ज़ईफ़ हुजण ते इत्तिफ़ाक़ आहे। हनफ़ी, शाफ़ी, मालिकी सभु जा सभु अहल हदीस गैर अहल हदीस सभिनी जो इत्तिफ़ाक़ आहे त नबी करीम अलैहिस्सलाम खां जेका 20 रकात तरावी जी रिवायत ज़िक्र कई वञे थी सभु इन शइ ते मुत्तफ़िक़ कंदी आहे, रिवायत ज़ईफ़ आहे। अच्छा, इन खां पोइ अॻिते जेके सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे बारे में आसार ज़िक्र कया वेंदा, यकीन ॼाणे वॾी ॾुख जूं ॻाल्हियूं हूंदा। हींअर असांजे मुआशिरे में असांजी अवाम वीचारी पढ़णु छॾे ॾिनो ऐं उलमाए किराम उन्हनि जी इन ला इल्मी ला शूरी जो फ़ाइदो वठंदे उन्हनि खे सम्झो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि जी इन ला इल्मी जो फ़ाइदो वरितो। महज़ किताबनि में रिवायतूं, उहे साॻियूं रिवायतूं मुख़्तलिफ़ असानीद या मुख़्तलिफ़ किताबनि जा नाला लिखी महज़ तादाद वधाइण जे लाइ महज़ घणा पेज कारा करे माण्हुनि जे साम्हूं पेश कंदा। ॾिसो 20 रकात तरावी जा केॾा दलील आहिनि। हाणे इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेका रिवायत उन जी इहा हैसियत हुई। हुन खां बाद में अक्सर चयो वञे थो सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जे बारे में त उन्हनि जेको 20 रकात तरावी जो हुक्म ॾिनो या जारी कई त तहक़ीक़ में सैयदना उमर खां किथे बि साबित कान्हे का। हाणे हदीस किताब मुसन्नफ़ इब्न अबी शैबा में किताब सलात में हिकिड़ो बाब आहे, बाब कम युसल्ली फी रमज़ान। उते तव्हांखे रिवायत मिलंदी त यहया बिन सईद अल अंसारी उहो ताबी सगुर फरमाया थो त सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला जन पंहिंजे ज़माने में 20 रकात तरावी जो हुक्म ॾिनो। रिवायत ज़ईफ़ आहे, छो त यहया बिन सईद अल अंसारी जी सैयदना उमर सां मुलाक़ात कान्हे। तव्हां मोता इमाम मालिक में अचो, किताब सलात फ़ी रमज़ान खोलियो, बाबु माजा फ़ी क़ियाम शहर रमज़ान तव्हां खोलियो, यज़ीद बिन रूमान ताबी सगोरो चए थो सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जन 20 रकात तरावी जो हुक्म ॾिनो। तव्हां तहक़ीक़ कयो,
उम्मत जा सभु आलिम तव्हांखे चवंदे नज़र ईंदा। यज़ीद बिन रूमान जी सिना उमर सां मुलाक़ात जी साबित कान्हे। तव्हां चओ सिना उमर जा जेके मनसूब रिवायतूं आहिनि, तव्हां 3 सनद ते जेकॾहिं अचो, ऐं 3 सनद त उहा आहे जेका असुल हदीस किताब में मौजूदु ई कोन्हे। हाणे जदीद दौर में तहरीफ़ करे चंद नुस्ख़ा साम्हूं आंदा विया आहिनि, पर उन मुहर्रफ नुस्ख़नि में बि रिवायत नाक़ाबिल एतमाद आहे। हदीस किताब सुन नबी दाऊद ॾांहुं अब्वाबुल वितर जे अंदरि बाबुल कुनूत फिल वितर, उते हिकिड़ो असर मौजूदु आहे जंहिंखे तारीफ़ करे बि इशरीन लैलतनि जे बजाए रकतनि जा अल्फाज़ जेको उते जोड़िया विया आहिनि। त इमाम हसन बसरी फरमाईंदा त सैना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन 20 रकात तरावी पढ़ण जो हुकुम ॾिनो। उन्हनि ॿिन्ही रिवायतुनि मगर ही बि ज़ईफ़ आहे त इमाम हसन बसरी रहमहुल्लाह जी सैना उमर सां मुलाक़ात साबित कान्हे का। अहिड़े तरीक़े सां चौथी सनद इमाम अली हिंदी पंहिंजे किताब कंज़ुल उम्माल में किताब सलात जे अंदरि बाब सलात तरावी क़ाइमु करे हिकिड़ी हदीस आणींदा। सेना उबई बिन कब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाईंदा सेना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे ज़माने में 20 रकात तरावी पढ़ण जो हुकुम ॾिनो। त सनद जी तहक़ीक़ अबू जाफ़र राज़ी नामी रावी आहे जंहिंखे तमामु अक्सर अइम्मा हदीस खे ज़ईफ़ नाक़ाबिल एतमाद करार ॾिनो आहे। तव्हां अॻिते अचो सेना उमर जे बारे में जेका 5 सनद पेश कई वञे थी, इमाम बेकी रहमहुल्लाह जी किताब असुननुल कुबरा में किताब सलात में हिकिड़ो बाब आहे, बाब मां रुवीअ फी अदद रकात क़ियाम रमज़ान। उते तव्हांखे हिकिड़ी हदीस मिलंदी सेना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन 20 रकात पढ़ण जो हुकुम ॾिनो। सेना उमर खां केरु पिया नकल कनि? साहिब बिन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु। साहिब बिन यज़ीद खां केरु पिया नकल कनि? यज़ीद बिन खुसैफ़ा। इते ई पहुचण खां ख़बर पइजी वई थी रही रिवायत ज़ईफ़ आहे, छो त यज़ीद बिन खुसैफ़ा 20 जो ज़िक्र था कनि, साहिब बिन यज़ीद जा शागिर्द आहिनि। पर यज़ीद बिन खुसैफ़ा जी जाइ ते मोहम्मद बिन यूसुफ अल किंदी उहे ज़िक्र कंदा 8 रकातनि जो, जॾहिं मोहम्मद बिन यूसुफ यज़ीद बिन खुसैफ़ा खां वधीक सिका आहिनि, वधीक औसक आहिनि। मशहूर इल्म हदीस हिकिड़ो मसइलो आहे जेको न रुगो शिया सुन्नी बल्कि शिया सुन्नी सभिनी वटि, छो जो उसूल हदीस जो जेको मामिलो आहे न शिया सुन्नी सभिनी वटि मुतफ़िक़ आहे, सवाइ हिकिड़ी जेको सो शिक आहे जंहिंमें इख़्तिलाफ़ आहे। त शिया सुन्नी सभिनी वटि ईअं सम्झो पूरी उम्मत वटि हिकिड़ो मुतफ़िक़ा उसूल आहे जंहिं सिका रावी पाण खां औसक रावी जी मुखालिफ़त करे तिन सिका रावी जी रिवायत ज़ईफ़ आहे। त हीअ जेका रिवायत सिका रावी यज़ीद बिन खुसैफ़ा मुखालिफ़त पियो करे मोहम्मद बिन यूसुफ जी जेको उनखां वधीक औसक आहे, त लिहाज़ा इहा 5 सनद जेका आहे इन सां बि रिवायत ज़ईफ़ आहे। अहिड़े तरीक़े सां 6 सनद आहे हदीस किताब मुसन्निफ़ अब्दुल रज़ाक़ जे अंदरि किताब सियाम जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कयो आहे, बाब क़ियाम रमज़ान। उते तव्हांखे हदीस मुबारक मिलंदी सेना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन 20 रकात तरावी जो हुकुम ॾिनो। सेना उमर खां केरु थो नकल करे? सेना साहिब बिन यज़ीद रज़ी अल्लाह ताला अन्हु। साहिब बिन यज़ीद खां केरु नकल थो करे? मोहम्मद बिन यूसुफ अल किंदी। मोहम्मद बिन यूसुफ अल किंदी खां 20 रकात जो तइदाद केरु थो नकल करे? दाऊद बिन कैस। पर दाऊद बिन कैस इहा रिवायत शाज़ आहे, ज़ईफ़ आहे, छो त दाऊद बिन कैस इन अल्फाज़ में इमाम दारिल हिजरा इमाम मालिक रहमहुल्लाह जी मुखालिफ़त कई आहे। यहया बिन सईद अल कत्तान जेको अमीर अल मोमिनीन फिल हदीस आहे उन्हनि खां मुखालिफ़त में अल्फाज़ नकल कया आहिनि। इहे 6 सनदूं अथव सेना उमर रज़ी अल्लाह ताला जन खां नकल कंदे जेके कुतुब हादीस में उमूमी तौर ते हवालो ॾिनो वञे थो, तव्हां जेकॾहिं छानबीन कंदो उमीद इंशाअल्लाह इन 6 मां का 7 सनद कान मिलंदी। त सेना उमर रज़ी अल्लाह ताला जन खां किथे बि कंहिं सही सनद सां साबित कोन्हे को जो उन्हनि कॾहिं 20 रकात तरावी जो हुकुम ॾिनो आहे। या सेना अली रज़ी अल्लाह ताला जन जे बारे में चयो वञे थो त उन्हनि 20 रकात तरावी जो हुकुम ॾिनो। एतदाल सां इंसाफ़ सां ख़ुदा तरसी ख़ुदा जो ख़ौफ़ रखी करे उसूल हदीस खे तव्हां साम्हूं रखी करे तहक़ीक़ कंदो। सेना अली रज़ी अल्लाह ताला जन खां बि इहा शइ साबित कान्हे का। हदीस किताब असुल कुबरा अल बेकी जे अंदरि किताब सलात जे अंदरि इमाम साहब बाब क़ाइमु कयो बाब मां रुवीअ फी अदद रकात अल क़ियाम फी शहर रमज़ान। उते इहा हदीस आंदी अथऊं त सेना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन 20 रकात तरावी जो हुकुम ॾिनो। पर उते तव्हां हदीस जी तहक़ीक़ कंदो हम्माद बिन शुएब ज़ईफ़ रवी आहे। इन खां गॾोगॾु अता बिन साहिब आख़िरी उमिरि में इख़्तिलात जो शिकार थी वियो। त इन सनद सां सेना अली खां इहा शइ साबित कान्हे का। मुसन्नफ़ अब्दुल रज़ाक़ जे अंदरि मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताब सलात जे अंदरि बाब कम युसल्ली फी रमज़ान उते तव्हांखे हिकिड़ो असरु मिलंदो। अबुल हसना नामी शख़्स आहे जेको चए थो सेना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन 20 रकात तरावी पढ़ण जो हुकुम ॾिनो। पर तव्हां छानबीन कयो अबुल हसना खे मुहद्दिसीन उम्मत सभई मजहूल था चवनि। मजहूल लावी जी का रिवायत क़ाबिल एतमाद ई कान्हे। या 3 सनद पेश कई वञे थी। मुस्नद ज़ैद जे नाले सां हिकिड़ो किताबु आहे इमाम ज़ैदना जेको सो मनसूब आहे उन जे अंदरि किताब सियाम जे अंदरि हिकिड़ो बाब आहे रमज़ान जे क़याम जो बयानु। उते हदीस सेना अली रज़ी अल्लाह ताला जन हुकुम ॾिनो त नमाज़ जेका तरावी आहे उहा 20 रकात पढ़ी वञे। हाणे असुल ॻाल्हि इहा आहे त मुस्नद ज़ैद ख़ुदि सॼो किताब ई नाक़ाबिल एतमाद आहे।
हिन किताब जे रावियान में तव्हांखे हिकिड़ो रावी मिलंदो अमर बिन ख़ालिद अल वास्ती मुहद्दिसीन उम्मत ख़ुदि अनवर शाह काश्मीरी हनफी मकतब फ़िक्र जो इमाम आहे, सो बि चवे थो त अमर बिन ख़ालिद अल वास्ती कज़ाब क़िस्म जो रावी आहे। अहिड़े माण्हू जे रिवायत या अहिड़े माण्हू जेको सनद में अचे उन सनद जी उन किताब जी छा हैसियत आहे। हाणे सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां इन 3 सनदनि सां जेको तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयमि 20 रकातनि हवालनि का बि शइ में साबित कान्हे का। या इमाम मरवसी जे किताब क़यामुल लैल जे अंदरि सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हिकिड़ो असर मनसूब आहे त उन्हनि जेको सो 20 रकात तरावी जो कमु ॾिनो, तरावी जेको सो 20 रकात पढ़ाई रज़ामंदो ॾेखारियो। तव्हां तहक़ीक़ कंदो त इमाम सुलेमान बिन मेहरान अल अहमश ऐं गॾो गॾु हफ्स बिन गियास ॿई मुहद्दिस ॿई मुदल्लिसीन जे लाइ हिकिड़ो मुतफ़िक़ा उसूल आहे, जॾहिं अन चई करे रिवायत बयानु कंदा उहा रिवायत ज़ईफ़ आहे। ऐं इन हदीस में ॿिन्ही अन चई करे हदीस इहा पेश कई आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला जन उन खां बि गैर साबित आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां अञा अॻिते हलियो मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताब सलात जे अंदरि बाब कम युसल्ली फी रमज़ान तव्हांखे हदीस मिलंदी। अब्दुल अज़ीज़ बिन रुफ़े फरमाईंदा त सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन 20 रकात तरावी पढ़ाई। तव्हां तहक़ीक़ कयो अब्दुल अज़ीज़ बिन रुफ़े जी सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला सां मुलाक़ात ई साबित कान्हे का। हाणे हीअ जेका मूं तव्हांजे साम्हूं वज़ाहत ज़िक्र कई इहे ई 4 सहाबा आहिनि जिन जा नाला वठी करे सराहत सां जिन खां 20 रकात तरावी जी साबिती कई वञे थी। इन 4 खां इहे ई सनदूं आहिनि जेको मुख़्तलिफ़ किताबनि में असांजे साम्हूं पढ़ियूं वञनि थियूं, पढ़ायूं वञनि थियूं, वॾा स्कॉलर वेही करे इहे रिवायतूं दोहिराईंदा। पर तव्हां जेकॾहिं इन सभिनी शयुनि जो जाइज़ो वठो इन 4 सहाबा खां जिन बि सनदनि सां रिवायतूं ज़िक्र कयूं बियूं आहिनि उहे सभु जूं सभु सनदूं ज़ईफ़ आहिनि। इन खां हटी करे बाक़ी जेके 20 तरावी जे लाइ दलाइल ॾिना वञनि था न नबी करीम सलाम खां न कंहिं सहाबी खां मजहूल रावियान खां फलाणे दौर में फलाणा माण्हू पढ़ंदा हुआ त मजहूल रावियान जी का बि हैसियत कान्हे का। बाक़ी हीअ जेके सराह सां मूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयूं नबी करीम सलाम जन खां या पाण करीम सलाम जन जे असहाब खां कंहिं खां बि 20 रकात तरावी जी तादाद जेको सो साबित कोन्हे को। थिस गॾु उन समूरी हक़ीक़तनि खां बाद छो जो ज़िद ऐं तअसुब हिकिड़ी तमामु वॾी बीमारी आहे। उम्मत खे अॼु इन जाइ ते जंहिं शइ बीहारियो आहे इहा फ़िरका परसी, गिरोहबंदी, इहो तासुब, इहो तशद्दुद। हाणे काफ़ी माण्हू चवंदा त हीअ जेके मौलवी साहिबान तहक़ीक़ कनि था या जेके ॻाल्हियूं तव्हां सां कयां पियो हीअ त थी सघे थो पंहिंजे मसलक जी बुनियाद ते जमात जे बुनियाद ते हीअ 8 जा क़ाइल आहिनि इन जे करे इहे ॻाल्हियूं कनि पिया। हालांकि इहा ॻाल्हि सिर्फ़ु आउं नथो कयां, सिर्फ़ु उलमा अहल हदीस नथा कनि, हनफ़ी मकतबे फ़िक्र जी वॾी क़दामत शख़्सियत अल्लामा नेमवी पंहिंजे किताब आसार सुनन जे अंदरि किताब सियाम जे अंदरि हिकिड़ो बाब क़ाइमु कंदा फिर तरावी बि 20 रकातनि किताब सलात जे अंदरि बाब क़ाइमु कंदा उन जाइ ते इहे 20 रकातनि जी तरावी जूं जेके दलीलूं आहिनि ॾेई करे हिकु हनफ़ी मकतबे फ़िक्र जो आलिम उहो छा थो चवे इहे समूरा दलाइल लिखी करे फरमाईंदा फला तख़लू अन वहनिन 20 रकात तरावी जूं जेके बि दलीलूं आहिनि हनफ़ी आलिम सॻोरो बि फ़ैसिलो ॾिए थो त इन मां का बि रिवायत ज़ोफ़ खां ख़ाली कान्हे का। त इहे सभु शयूं असुल में अल्लाह पाक इंसान खे मुनसिफ़ बणाए मुनसिफ़ मिज़ाजी अख़्तियार करे जॾहिं इन्हनि शयुनि जी तहक़ीक़ कंदो बिहम्दिल्लाह ताला 8 रकातूं जेके तरावियूं आहिनि बुख़ारी में मुस्लिम में ऐं तव्हांखे ॿुधायमि त सिलसिलतु ज़हब सोन जहिड़ियूं जेके सनदूं आहिनि उन्हनि सां साबित आहिनि। जॾहिं त 20 रकात तरावी जे सिलसिले में पाण करीम सलाम जन खां या पाण करीम सलाम जन असाब खां कंहिं खां बि सही सन सां का शइ साबित कान्हे का। इन शइ जो इक़रार ऐं इज़हार न सिर्फ़ु उलमा अहल हदीस बल्कि अकाबिरीन अहनाफ उहे बि इन शइ जो इक़रार कंदा। अल्लाह पाक तव्हां सभिनी खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।